अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा किचन। अॼु असां मायरा किचन में ठाहियूं था राजमा फ्राइड राइस। सभिनि खां पहिरियों असां हिते खयो आहे हिकु कढ़ाई, ऐं कढ़ाई जीअं थोड़ी गरम थींदी त हाणे असां ऐड कयूं था तेल तक़रीबन 2 खां 3 टेबल स्पून। तेल जीअं वार्म थी वेंदो त हाणे असां विझूं था अंडा 3 अदद, ऐं अंडनि खे असां चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं फ्राई कंदासीं तक़रीबन 1 खां 2 मिनट जे लाइ। विचोली बाहि ते फ्राई करण खां पोइ असां चमचे जी मदद सां अंडनि जा नंढा नंढा पीसिस करे छॾींदासीं, जिते तव्हां वीडियो में ॾिसी सघो था। ऐं हाणे असां विझूं था कटियल थूम 1 टीस्पून, ऐं थूम खे 3 खां 4 सेकंड जे लाइ सौते करे छॾींदासीं। 3 खां 4 सेकंड जे लाइ असां थूम खे फ्राई करे छॾियो आहे। त हाणे विझूं था कटियल सावा मिर्च 1 टेबल स्पून, कटियल गजर आहे 1/3 कप, अध कप खां थोड़ो मथे। ऐं हाणे असां पचायूं था तक़रीबन 2 खां 3 मिनट जे लाइ हाई फ्लेम ते। ॿ खां 3 मिनट जे लाइ हाई फ्लेम ते पचाए छॾियो आहे। त हाणे विझूं था उबरियल रेड बीन्स यानी कि राहां 1 कप, ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे। हाणे विझूं था बॉयल थियल चांवर 250 ग्राम्स, लूणु विझूं था 1 टीस्पून, ऐं कारनि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1 टीस्पून। चिकन पाउडर विझंदासीं 3/4 टीस्पून। चङी तरह सां मिक्स कयूं था सभिनी शयुनि खे। हाणे पचायूं था तक़रीबन 5 मिनट जे लाइ हल्की बाहि ते। तक़रीबन 5 मिनट जे लाइ हल्की खां थोड़ो तेज़ बाहि ते असां चांवरनि खे पचायो आहे, ऐं असांजा मज़ेदार राजमा फ्राइड राइस बिल्कुलु तयारु आहिनि। असां कयूं था हिनखे डिश आउट, ऐं उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मिलंदासीं हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।